जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 26 जनवरी 2024 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ मास कृष्ण पक्ष जी एकम तिथि। तव्हां सभिनीनि खे अॼु गणतंत्र दिवस जी जाम जाम वाधायूं हुजनि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे, ख़ासि करे पंहिंजे संतान पक्ष सां। त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलणो आहे, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु मान सम्मान ऐं प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो ऐं ॾींहुं बि आनंददायक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे अॼु, पर हुननि खे पंहिंजे ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं कार्यस्थल ते भाग्य तव्हांखे पूरो साथ ॾींदो। भाग्य साथ ॾींदो त धन जी प्राप्ति बि सुठी नज़र ईंदी। धन प्राप्ति जे साण साण तव्हांजो स्वास्थ्य बि तमामु सुठो रहंदो। अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु जे ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे। कोई बि वॾो कमु या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे। हुननि खे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी बि प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में कोई विघ्न या बाधा अचण जी आशंका आहे, त अॼु भगवान गणेश जी आराधना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य बि अॼु साधारण रहंदो। कंहिं बि माता जे मंदिर वञी करे काई मिठी शइ जो भोग लॻाइण तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे, त वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे हलणो आहे, न त हुन सां अपमान थियण जी बि आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य बि अॼु साधारण रहंदो। ओवरऑल ॾींहुं अॼु जो एवरेज ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। अटकियल कोई कम बि पूरो थियण जी संभावना आहे। अॼु हुननि खे धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि ऐं स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि, त हुननि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु तमामु सुठो रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु थोरो ॾींहुं तनाव सां भरियल थी थो सघे, यानी मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे, त हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते अॼु थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। योगा या मेडिटेशन करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुख सां ई गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे परिवार मां या पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन पुत्र हुननि खे अॼु प्राप्त थींदो। लाभ जी बि हुननि खे प्राप्ति थींदी। त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। भगवान सूर्य जी परिक्रमा। त पहिरें जे एपिसोड में जीअं तव्हांखे ॿुधायोसीं
कि जॾहिं बि तव्हां परिक्रमा कंदा आहियो त सूर्य जी जेके आहिनि उहे 7 परिक्रमा चयो वियो आहिनि। त जॾहिं तव्हां भगवान सूर्य जी 7 दफ़ा परिक्रमा कयो त 2 मंत्रनि सां तव्हां इहा परिक्रमा करे था सघो। हिकिड़ो आहे ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः। ऐं तव्हांखे जॾहिं जल चाढ़णो आहे सूर्य भगवान खे, हुन टाइम ते जेके सूर्य भगवान जा 12 नाला आहिनि उहे चई करे चाढ़ना आहिनि। जेको जल ज़मीन ते किरियल आहे ॿिन्हिनि अखियुनि ते मस्तक ते लॻाइणो आहे। साण ई साण 7 दफ़ा ज़मीन ते जिते तव्हां बीह करे जल चाढ़ींदा आहियो हुते 7 दफ़ा परिक्रमा यानी गोल गोल घुमणो आहे ऐं ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः इहो जाप करणो। त तव्हांखे यादि रखणो आहे कि जॾहिं बि तव्हां सूर्य भगवान खे जल चाढ़ियो 7 दफ़ा सूर्य भगवान जी परिक्रमा बि करणी हूंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रमेश जी जो, जेके प्रयागराज उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे नौकरी में जाम तकलीफ़ थी हले। त रमेश जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां मां सम्झी थो सघां कि कठिन पीरियड हली रहियो आहे, पर थोरो समय खां पोइ जॾहिं गुरु जी दशा ईंदी त जीअं तव्हांजे कुंडली में गुरु वेठल आहे उहो तव्हांखे शुभ प्रभाव ॾींदो। उहो थियण वारो आहे जुलाई 2024 खां पोइ। त थोरो टाइम शांतीअ सां कढी करे जुलाई खां पोइ तव्हांजो सुठो पीरियड शुरू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।